कंदकोट शहर भरिसां राति देर सां हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमिलो करे हिक पुलिस एहलकार खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। मिली ॼाण मूजिबि कंदकोट बी सेक्शन थाणे जे हद बाहू चौकी वटि राति जो देर सां हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी। हथियारबंद हिक पुलिस एहलकार नवीद अमन जखरो खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया, जॾहिं त हिक पुलिस एहलकार जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं राज़ छाइंजी वियो। बे तरफ़ बदनाम दाड़ेल दिलबर मल्क मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस लाश खणाए तंगवानी अस्पताल मुंतक़िल कयो। होॾां कंदकोट लॻो हथियारबंदनि ॻोठ ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो क़तल हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कंदकोट लॻो मुजाहिद जे ॻोठ ख़ादिम हुसैन डाणी में हथियारबंदनि काह करे हमिलो करे ॾिनो। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो अली नवाज़ बालकानी थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त संदसि भाटियो दलेल अहमद बालकानी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। इतला ते अॼु जी पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। क़तल थी वियल अली नवाज़ बालकानी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।